ही हदीस मुझे जेॾीमहिल अॼु पढ़ी गाड़ी में ईंदो पढ़ंदो पियो अचां त मुंहिंजा लिंग ॾकी विया, मुंहिंजा लिंग ॾकी विया हलिया। अल्लाह साईं असांजी हाल ते रहमो करम फरमाए। इमाम अबू शेख इब्न हिब्बान किताब तौबीख में रिवायत आंदी आ ऐं हजरत सैयदना अनस बिन मालिक रज़ी अल्लाह तआला अन्हु रिवायत करे हबीबन फरमायो त जंहिं पंहिंजे पाड़े वारनि खे ईज़ायो उन ॼण के मूं मुहम्मद करीम खे ईज़ायो, जे मूंखे ईज़ायो उन ॼण के अल्लाह जी ज़ात खे ईज़ायो। जंहिं पाड़े वारनि खे ईज़ायो हबीबन करीमन फरमायो त उन पाड़े खे न ईज़ायो पर ॼण मूं मुहम्मद करीम खे ईज़ायो। अड़े उहो उम्मती कहिड़ो जेको पंहिंजे नबीअ खे ईज़ाए, वो उम्मती कहिड़ो, वो आशिक रसूल कहिड़ो जेको पंहिंजे पाक मुहम्मद करीम खे ईज़ा पहुचाए। वो दा कहिड़ी उन जे इश्क जी दावा कहिड़ो उहो उम्मती सरबो जेको रोज़े पाक में मुंहिंजे सोने नबी खे ईज़ा पहुचाए। ओ मुंहिंजा पिरी प्यारा साईं फरमाइनि था वमन हार बजारहू फकद हार बनी वमन हार बनी फकद हार बल्ला। जेको माण्हू पंहिंजे पाड़े वारे सां झगड़ो थो करे, लड़ाई थो करे, पाड़े वारे सां नथो लड़े पर मूं मुहम्मद करीम सां थो लड़े। ऐं जेको मूंसां थो लड़ाई करे सो मूंसां लड़ाई नथो करे पर मुंहिंजे रब जी ज़ात सां थो लड़ाई करे। ओ मुंहिंजा दा जे सचो उम्मती आहीं त पंहिंजे नबीअ खे न ईज़ाइजांइ, पंहिंजे नबीअ सां लड़ाई न कजांइ, पंहिंजे पाड़े